असीं जोही शहर जी जोही ब्रांच वटि मौजूदु आहियूं। हिते टे वॾियूं पुलूं आहिनि जेके काछे समेत तफ़री माग गोरख हिल स्टेशन खे हिक ॿिए सां ॻंढीनि थियूं। काछे जा सवें ॻोठ हिननि पुलनि ज़रिए जेके अचु वञु थिए थी, मगर सूरत हाल इहा आहे त हिननि टिनी पुलनि जा जेके ॿिन्ही तरफ़नि जा पासा आहिनि उहे रोड मुकमल तौर ते खॼी वियो आहे, जंहिं करे हादसा जेके आहिनि उहे मामूल बणियल आहिनि। टे पुलूं आहिनि इहे वेझो वेझो आहिनि, पर उन्हनि टिन्हिनि पुलनि जी हालात तमामु ख़राबु आहे ऐं उन जे भर में तमामु वॾा खॾा पइजी विया आहिनि। वॾो हादसो थी सघे थो। असां त लोकल माण्हू, असांखे ख़बर आहे, असां पोइ कहिड़े तरीक़े सां थोरो घणो निकिरी था वञूं। इहे रस्ता जेके आहिनि पूरो काछो इन्हनि सां कनेक्ट थियल आहे। सो गोरख ते जेके माण्हू अचनि था, तक़रीबन ॿाहिरियां माण्हू जेके अचनि था, हुननि वीचारनि खे कहिड़ी ख़बर त हिते वॾा के खॾा आहिनि। महिरबानी थींदी, छाजो हिन नुक़सान जो वॾो अंदेशो आहे। ट्रैक्टर किरियो हलियो वियो, अधो अधु ट्रैक्टर थी वियो वीचारो। हर माण्हू रोज़ को न को माण्हू किरे थो। हिते अचनि था, कंहिंजी टंग भागल, कंहिंजी बांह भगल आहे, को कीअं थो वञे, को गिलींदो थो वञे। हींअर सुबुह जो भई एम्बुलेंस जी भॼ भॼाई, डेली तक़रीबन माण्हू हिते किरनि था। उनखे तामीरात करण वारो केरु हुजे त उनखे चऊं न। मुख़्तियार कार्य वञे, चए थो मुंहिंजा हथ मथे आहिनि, मूंखे ख़बर ई कान्हे हिन जहान जी। कई चक्कर किरिया आहियूं, बचड़े वारा माण्हू अचूं था, किरूं था, छा कयूं भला, काॾे वञूं? बस चुप कयूं वेठा आहियूं, बस पिया था सूर। हेॾे असां त हालत ॾिस। रोड हादसो आहे, को मसलो ई न आहे। पोइ रोड हादसो थी थो वञे। रोड अहिड़ा बेकार आहिनि, सफ़ा अहिड़ा बेकार रोड न जो ॿ गाॾियूं अचनि तो हिकिड़ी बीहे थी, ॿी वञे थी। वॾी गाड़ी अची कोन थी सघनि। पुलनि जा पासा सफ़ा भॻल आहिनि, ॿई पासा टे पुलनि जो ख़तमु आहे। इन्हनि जो को बि मालिकी तदारक कोन्हे को। असां उन्हनि खे बि गुज़ारिश कयूं था फ़ौरन नोटिस वठी ऐं पुलनि जा तामीर मज़बूत कराए। कैमरामैन साजिद बलोच सां गॾु अमरला शारी, KTN न्यूज़, जोही।